गुरु साध संगत जीओ, वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। जी तो धन श्री गुरु नानक देव महाराज जी पावन बाणी जी विचार कंदे अज लड़ीवार विचार हलदे जपजी साहिब जी नाई पौड़ी जी विचार करनी आ। सो नाई पौड़ी के अंदर साहिब फरमाइन था, सुनिए ईसर ब्रह्मा इंद। चवंदा परमात्मा जी सिफ़त साला ॿुधण जी बरकत सां बंदो ईसर शिव जी, ब्रह्मा 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 इंद इंद माना इंद्र जी, इंद्र देवता उहे मञिया विया आहिनि जेके बरसाति वसाईंदा आहिनि ऐं ब्रह्मा उहे मञिया विया आहिनि जेके पैदा कंदा आहिनि। साहिब फरमाईंदा चवंदा, सुनिए ईसर ब्रह्मा इंद। परमात्मा जी सिफ़त साला ॿुधण सां बंदो एतिरी ऊची अवस्था ते वञी पहुचे थो जो शिव जी, ब्रह्मा ऐं इंद्र जे ते अवस्था ते वञी पहुचे थो, देवता जे अवस्था ते वञी पहुचे थो। सुनिए मुख सालाहण मंद। परमात्मा जी सिफ़त साला जे अगरि मंदो इंसान जे अगरि कननि सां ॿुधी वठे न परमात्मा जी सिफ़त साला, त उहो बि मुख को चवणु लॻंदो आहे, वाह परमात्मा। कई इंसाननि खे तव्हां ॾिठो हूंदो जेके मंदा हूंदा आहिनि, कल ताईं शराबी हूंदा आहिनि, ग़लति पासनि ॾे वेंदा आहिनि, अचानक सां उन्हनि जी ज़िंदगी में तब्दीली अची वेंदी आहे। उन्हनि खां पुछा कयो त तव्हां गुरबाणी वारे पासे कीअं लड़ियो, तव्हांजी त अहिड़ी ज़िंदगी हुई, तव्हां अॻे ग़लति पासे वेंदा हुयो, पोइ उहे छा ॿुधाईंदा आहिनि, चवंदा आहिनि यार हिकु चकर गुरुद्वारे आयासीं, उहो पाण सां थियल हिकु न हिकु ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि, चवंदा आहिनि गुरुद्वारे आयुमि, हिते वेही करे कथा ॿुधमि या वीचार ॿुधमि। सुणीअ जो अर्थ इहो ई आहे त मां हिते ॿुधमि वेही करे, ॿुधमि मुंहिंजे कॾहिं शहीदी जी कथा मन खे असां जेके जेको आहे न पिघारे छॾी आहे, जेको मन कठोर आहे पथर वांगुरु। कई अहिड़ा गुरू जा प्यारा मिलंदा आहिनि जेके कल ताईं ॿुधाईंदा आहिनि असांजो मन कठोर हुयो, पर जॾहिं सुणीअ असां परमात्मा जी गुरुद्वारे आयासीं, गुरू जी हज़ूरी में आयासीं, हिते वेही करे सिफ़त सालाउनि जी ॿुधीसीं, पोइ कुझु ॾींहं अहिड़ा बि अची वेंदा आहिनि, उनखां बाद उहे तयारु थी वेंदा आहिनि, उहो बाणी पढ़णु पाण शुरू कंदा आहिनि। चवंदा आहिनि कल ताईं असां कहिड़ा हुयासीं, मंद में, पर जॾहिं असां आयासीं सुणीअ थियासीं, सुणीअ ॿुधीसीं सिफ़त साला, पोइ मुख सालाहण। सुणीअ मुख सालाहण मंद। मंदो इंसान बि परमात्मा जा गुण ॿुधी करे सिफ़त साला करणु लॻंदो आहे। सुणीअ जोग जुगत तन भेद। परमात्मा जी सिफ़त साला ॿुधण सां जोगी जी जुगती, जोगी मञियो वियो आहे त महिनत सां परमात्मा खे पाईंदो हुयो, महिनत कंदो हुयो पंहिंजी जुगती ते। चवंदा तोखे परमात्मा जी सिफ़त साला तूं ॿुधंदे न, जोगी जेतिरी महिनत करे थो तोखे ओतिरी महिनत करण जी ज़रूरत न आहे, तुंहिंजी एतिरी ॻाल्हि न खोड़ आहे जो तूं परमात्मा जी निम्रता सां वेही करे वीचार ॿुध। तन भेद, तूं तन जा भेद सम्झी वेंदे। भेद चइबो आहे राज़ खे। कीअं सम्झी वेंदे? जॾहिं तूं परमात्मा जी सिफ़त साला ॿुधे न त कॾहिं तुंहिंजा कन भेद, तन भेद, कन जेके न गिला न ॿुधंदा, जॾहिं बि गिला जी ॻाल्हि आई न तुंहिंजा कन पाण ई पासो करे वेंदा, काबू में अची वेंदा। तुंहिंजी ज़बान करे मंदो न बोलंदी, कंट्रोल में अची वेंदी। तन भेद, ॻुझा राज़, ज्ञान इंद्रा तुंहिंजे वस में अची वेंदा। तुंहिंजा हथ ग़लति कमु न कंदा, तुंहिंजूं नेत्र अखियूं ग़लति पासे न तकंदियूं, तुंहिंजो मन ग़लति सोचंदो न, सॼो कंट्रोल में अची वेंदो। सुणिए जोग जुगत तन भेद, सुणिए सासत सिमरत वेद। ॿुधण जी बरकत सां, परमात्मा जी सिफ़त साला ॿुधण सां ई तूं जेके शास्त्र सिमरत ऐं वेद जेके न उनजो सार सम्झी सघंदे। न त बंदो ज़बान को त पढ़ी वेंदो घणो कुझु, पर उनखे सम्झण जे लाइ, मन में हंडाइण जे लाइ वॾी महिनत करणी पवंदी आहे। पर साहिबु चवंदा जे अगरि तूं परमात्मा जी सिफ़त साला ॿुधंदो रहे तोखे शास्त्र सिमरत जेके गुण न तुंहिंजे अंदरि अची वेंदा। सिर्फ़ु उहो ज़बान ते पढ़ण ताईं न रहंदो, उहो मन में भाव बि उनजे लाइ अची वेंदो, चङाई जी तरफ़ तुंहिंजे अंदरि भाव अची वेंदो, प्यारु अची वेंदो। नानक भगता सदा विकास। ऐं नानक तुंहिंजे भगतनि जे अंदरि, परमात्मा जी सिफ़त साला करण वारे जे अंदरि हमेशह ख़ुशी हूंदी आहे, सदा विकास ख़ुशी हूंदी आहे। उहे चाह में हूंदा आहिनि, मुस्कुराईंदा आहिनि, अंदरों बि ॿाहिरों बि हमेशह राज़ी हूंदा आहिनि। अच्छा, छो राज़ी हूंदा आहिनि? छो त सुणिए दुख पाप का नास, उनजे ज़िंदगी मूं दुखनि ऐं पापनि जो नास थी वेंदो आहे। छो त परमात्मा उहो तव्हांजी सिफ़त साला, तव्हांजे नाम जपण वारनि जी सिफ़त साला, उन्हनि जूं कथायूं, उन्हनि जो गुण, उन्हनि जा वीचार ॿुधंदा आहिनि। सो वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह।